मटियारी ज़िले के खेबरानी थाने की पुलिस की क़ौमी शाहराह ते कार्रवाई। कराची का नवाबशाह सप्लाई थींदड़ अफ़ीम वॾी तादाद में हथ करे वरितो। इन हवाले से वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फ़िदा हुसैन सोलंकी। जी फ़िदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जीअं त तव्हांखे आगाही ॾींदो वञा त मटियारी ज़िले जे खेबरानी थाणे पुलिस क़ौमी शाहराह ते कार्रवाई करे कराची खां नवाबशाह सप्लाई थींदड़ अफ़ीम वॾे तइदाद में हथ करण जी दावा कई आहे। खेबरानी पुलिस मूजिब जी इतला ते ख़ासकिली वाटर वेझो कार्रवाई दौरान कार जे ॿुधनि खाननि मां वॾे तइदाद में अफ़ीम मिलियो आहे, जंहिंमें कार सवार अख्तर ज़मा खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ केस दाख़िल गिरफ़्तार थियल कराची इलाइक़े लांडीअ जो रहवासी आहे। पुलिस जो वधीक चवणु आहे त अख्तर ज़मा कार में कराची खां नवाबशाह अफ़ीम खणी वञी रहियो हो त पुलिस ॻुझी इतला ते कार्रवाई करे खेसि रोके कार जे ॻुझनि खाननि में लिकियल अफ़ीम हथ करे खेसि गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हथ आयल अफ़ीम जी क़ीमत 8 खां 10 लख ताईं ॿुधाई वञे थी। गिरफ़्तार थियल खे खेबरानी थाणे ते लाक़ब नवण सब मटियारी में लाक़ब कयो वियो आहे, जंहिंखे अॼु कोर्ट में पेश कयो पियो वञे। जी महिरबानी फ़िदा हुसैन, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।